नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ठठो मां ख़बर ॾींदाऊं। ठठे शहर जे गुलाम शहर में मरकज़ विलायत अली पाकिस्तान सदर बाबू जान हंगورجو محمد अली रिंद ڈاڪٽر شيراز रज़ा ڪليري हैदर जोयो गुलबार मल्ला इकबाल रिंद पारा इमाम बारगाह दरे बतूल में मौला कायनात अमीर अल मोमिनीन अली अल मुर्तज़ई जी पुरनूर ज़हूर जे मुनासिबत सां शानदार तकरीब थी गुज़री। मौला अली अलैहिस्सलाम जी शाहिदान पारां अली वलीउल्लाह जा ज़ोरदार नारा आया। उन मौके ते मरकज़ विलायत अली पाकिस्तान ठठे ज़िले सदर बाबू जान हंगورجو जे घरां ख़ुशी जो केक वॾे पुरजोश जज़्बे सां खयो वियो, जंहिंमें सभिनि माण्हुनि शिरकत कई। रैली जो समाज जेके शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी इमाम बारगाह दरे बतूल पहुती। तकरीब में कसीदा ख़वाननि जी महफ़िल खां बाद केक काटण जी रस्म अदा कई वई। हर तरफ़ ईद जो मंज़र नज़र अचण लॻो। तकरीब में सैयद हैदर अली शाह गुलबार मल्ला मोहम्मद अली रिंद हैदर जोयो अहमद रिंद फज़ल बलोच बेदिल रिंद ॿियनि कसीदा पेश करे माण्हुनि खे जुमाए छॾियो। जंहिं शिरकत लाइ महिमान ख़ास साईं सैयद हैदर अली शाह मी प्रकाश धनी बख्श परियार मुमताज़ परियार इमदाद बुरड़ो फैसल बुरड़ो खैरपुर इमरान अली हंगورجو पीर भट्टो ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।